डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर थरपारकर ऐं चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर कैलाश कुमार चयो आहे त ॿारनि जो तहफ़ुज़ असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। वालिदीन खे घुर्जे त हू पंहिंजे ॿारनि जे चुरपुर ते नज़र रखनि ऐं खेनि घर मां ख़ासि करे शाम ऐं राति जे वक़्तु अकेलो न निकिरणु ॾियनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अॼु गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोती कॉलोनी चीलिहार में तालीमी इदारनि में ॿारनि ते गुड टच बैड टच जिस्मानी तशद्दुद बाबति आगाही सेमिनार खे ख़िताब कंदे कयो। इन मौक़े ते गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोती कॉलोनी चीलिहार जो हेडमास्टर कादिर बख्श, NAD यूनिवर्सिटी जे लेक्चरर विनेश कुमार ऐं ॿिया उस्ताद पिणु गॾु हुआ। हुन वालिदीन खे सलाह ॾिनी त हू पंहिंजनि ॿारनि खे गुड टच बैड टच बाबति तालीम ॾियनि त जीअं उन्हनि खे जिन्सी इस्तेहसाल खां बचाए सघिजे। हुन चयो त कंहिंखे बि गुम थियल ॿार बाबति का बि ॼाण हुजे या कंहिं ख़तरे वारी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जी हेल्पलाइन नंबर 1121 ते राब्तो करे सघे थो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।